छा मसलो आहे? मसइलो इहो आहे असां प्यार जी शादी कई आहे 19 तारीख़ निकिता 20 तारीख़ शादी कई आहे घोटकी कोरट ते। मुंहिंजो माना थी पोयां गुलशेर सईंदाद हाशिम काबिल रूह सिद्दीक अली ॾिनो न्याज़ माना इहे थी मुंहिंजो माल विकाया आहिनि। मुंहिंजे भाउ खे मौला बख़्श खे धक हणी आहे मुंहिंजी 2 भेण अगवा करिया आहिनि। हिन वक़्तु असां माना झंग में था ज़िंदगी गुज़ारियूं। एस जेके DIG खे अपील था कयूं असांजा नोटिस असांजा इन ॻाल्हि जा साले पट अपील था कयूं असांजे माना एस जो जेको आहे तो का मदद ई नथो करे। नालो छा आहे? अमाना खातून। अमानत खातून। छा मसलो आहे? प्यार जी शादी कयासीं। अच्छा हाणे छा मसलो? हाणे जेके मुंहिंजा माइट आहिनि मुंहिंजे मुड़ुस जे मारण जी कोशिशि था कनि। कंहिंखे मारण जी कोशिशि कनि था? इमाम बख्श खे। उन्हनि जा नाला मूंखे अचनि था जेके इमाम बख्श खे मारण जी कोशिशि कनि था? मुंहिंजे ॾेर खे धक हणी आहिनि माल अगवा करे आहिनि निणान मुंहिंजी अगवा करे आहिनि। जंहिं धक हया आहिनि उन्हनि जो नालो त अचे थो तव्हांखे? हाशिम अलीअ ॾिनो ऐं काबिल ऐं सईदाद पीरू रियाज़ सिद्दीक। इंतिज़ामिया खे मुंहिंजी कहिड़ी अपील आहे? हाणे मुंहिंजी